fascist organization MKM. First invite Mr. Satar Soomro. Please come and say some words about that. Yes, thank you. Satar Soomro. चलो ठीक थियो हाणे नहीं उधर ही सही है भाई छो हैरान थी मुहारी खां कंहिं आरण ही उजाड़िया आहिनि चयाई उहो न आहे गिदरनि जो पंहिंजे घर जा कुता पकड़िया आहिनि जॾहिं खां वठी पाकिस्तान जो वजूद में आयो आहे उन ॾींहं खां वठी पंजाबी ऐं मुहाजिर मुस्तक़बिल मफ़ाद जेके पाकिस्तान जूं नंढियूं क़ौमूं आहिनि उन्हनि जा राइट्स जेके आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जी कोशिशि कई आहे उहे इक़्तिसादी वसीला हुजनि उहा उन्हनि क़ौमुनि जी ॿोली हुजे उहा उनजो कल्चरल हुजे उन सभिनी ते जेका एस्टेब्लिशमेंट आहे उन्हनि राता हयो आहे उन ॾींहं खां वठी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिकु दौरु अहिड़ो आयो जो सिंध में वन यूनिट क़ाइमु कयो वियो पाकिस्तान में वन यूनिट क़ाइमु कयो वियो ऐं उन वन यूनिट जे आड़ में ॿोली उन्हनि जा राइट्स ऐं कल्चर जेको आहे उनखे ख़तमु करण जी कोशिशि कई वई पर सिंधी क़ौम ऐं ॿियनि क़ौमुनि जी जदोजहद सां हिकिड़ी उहो वन यूनिट ख़तमु थियो ईअं ई वक़्तनि सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशूं कयूं वयूं ऐं ताज़ो ई हिकु तमामु गहरी साज़िश कई वई सिंध खे जेको इंतिज़ामी तौर ते विराइण जी साज़िश कई वई जंहिंमें जेका शहरी हिकिड़ी दहशतगर्द तंज़ीम आहे जेका उते जी आबादी खे बंदूक जे तौर ते ग़ुलाम बनायो वेठी आहे ऐं उहा दहशतगर्द तंज़ीम खे स्टेट जी जेका एस्टेब्लिशमेंट आहे उहा सपोर्ट करे थी ऐं जेके बि सिंध जा गद्दार वॾेरा आहिनि उन्हनि उन तंज़ीम जी हिमायत जे करे सिंधी माण्हुनि जे वोटनि जो जेको आहे उनजो ग़लति जेको उनखे उनजो वोटनि जे जेको उन वोट ते उहे चूंडिजी आया उनजो ग़लति इस्तेमालु कयो उन्हनि पंहिंजी ताक़त जो असां उनजी मज़मत करियूं था असां जनरल मुशर्रफ जो जेको डिक्टेटर जे मुशर्रफ जेको निज़ाम आंदो जंहिंमें सिंध खे विराइण जी साज़िश जी बू अचे थी जंहिंमें शहरी जेका एरिया आहे सिंध जी सॼी बजेट उन्हनि खे ॾिनी वई ऐं उहा उन्हनि जेको सॼो जेकी बजेट आहे उहा कराची जे मख़सूस इलाइक़नि खे डेवलप करण ते लॻाए छॾी असां उन निज़ाम जी मज़म्मत करियूं था ऐं असां ब्रिटिश गवर्नमेंट ऐं ॿियूं जेके बि सिफ़ारती जेके आहिनि ज़रिया जेके ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज़ेशन आहे वर्ल्ड जेका यूनाइटेड नेशंस आहे उन्हनि सभिनी खे अपील था कयूं उहे पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जी ऐं जेका उनजी जेका दहशतगर्द तंज़ीम जी जेका सिंधियुनि जे ख़िलाफ़ु साज़िश करे थी उन्हनि जी सपोर्ट बंदि करे साईं सदाई करी वठे पुकार दोस्त मिठा दिलदार आलिम सभु आबाद